नाज़िम ठठे में करोड़े रुपयनि जी लागत सां 2010 में ठाहियल दौलह दरिया खान पार्क खंडर बणिजी वियो। पार्क में लॻल झूला, पत्थरनि जा जानवर तोड़े लोही दरवाज़ा बि चोर चोरी करे विया। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिस न्यूज़ जो रिपोर्टर नौमान ख़ासकेली। जी बिल्कुल, असां इन वक्त मौजूद आहियूं ठट्टे वेझो दुला दरिया खान पार्क ते, जिते ही पार्क 10 साल का खंडर बणिजी चुको आहे ऐं इन्हनि जा दरवाज़ा भी चोर लुटेरा लूटे विया आहिनि। अचो त शेरिन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। असां वटि जेको दुला दरिया खान पार्क ठहियो आहे, हे बिल्कुलु खंडार थी चुको आहे। हिन में पिंगा भॼी रहिया आहिनि, झूला भॼी रहिया आहिनि, पार्क सड़ी रहियो आहे। असां गवर्नमेंट सिंध ऐं जेके मिनिस्टर उनखे अपील कयूं था, बराए महिरबानी करे इन पार्क खे दुरुस्त करे माण्हुनि जी आमरी माण्हुनि जी तफ़रीगाह बनायो वञे, इनखे पार्क लॻायो वञे, झूला लॻाया वञनि ऐं सभु कुझु कयो वञे, माण्हुनि जी आमद सही थिए। पार्क आहे जेको काफ़ी तक़रीबन 8 खां 10 साल पुराणो टुटी तबाह थी वियो आहे। असांजो हाणे इहो ई चवणु आहे त हिनखे दोबारा ठारायो वञे त ठट्टे ऐं मकड़ी जे रहवासियुनि खे घुमण फिरण में तकलीफ़ थी न सघे। काफ़ी एतिरा माण्हू आहिनि जेके घुमण फिरण खां महरूम आहिनि। इन जे करे असांजो हुकूमत वक़्त खां इहो ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द हिन पार्क जी नई मरम्मत कराई वञे। ठट्टे शहर में ठहंदड़ करोड़े रुपए जो पार्क दूल्हे दरिया खान, जंहिंजी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे ऐं पार्क न पर सम्झि जेको इहो सम्झि खंडरा थियो देख ॾेई रही करोड़ रुपए जी, हुन में पैसा ज़ाया कया विया ऐं का बि हिन में तवजो न ॾिनी पई हुकूमत तरफ़ां। ना तवजो सबबु ही पार्क बिल्कुलु तबाही जी किनारे ते आहे। असीं गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं हिन पार्क जी नए सर वापसि ॿीहर तइमीर कराए आवाम लाइ हिकिड़ी फैसिलिटी ॾिनी वञे। जी बिल्कुलु, तव्हां शेरिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। शेरिन जो चवणु आहे त हिन पार्क खे नए सिर खां तामीर कयो वञे। कैमरामैन दानिश कास्केली सां गॾु नौमान अली, SS TV ठट्टो।